हक़ मौजूद जिए लतीफ़ मां आवां जी पिरे सिंधु आऊं ॿुधाइण थी चाहियां उन अज़ीम महान इंसान ते जेको हिक वक़्तु केतिरनि ई ख़ूबियुनि जो मालिक आहे, जंहिंजे लिखण ऐं गुफ़्तगू जो ॾांहुं कंहिं कुंभार जी मिटी जे ठहियल थांव ते चिट जहिड़ो आहे। हू सन जे पोड़े शींहं जो सॾु ऐं सिंध जो पड़ाॾो हो, जंहिं सिंध जी वस्ती वाहण ऐं ॻोठनि में जोगी बणिजी सिंधी क़ौम जे माण्हुनि जे दर ते वञी सन जे सैयद जो फ़िकिर आम माण्हुनि ताईं पहुचायो, जंहिं पंहिंजी हल्की ऐं सुरीली आवाज़ सां सिंध जो पैगाम सिंधी माण्हुनि ताईं पहुचाइण खे पंहिंजी इबादत सम्झंदो हो। हू सिंध जे माण्हुनि खे गॾु करे सन जे सैयद जे फ़िकिर खे क़ौम जी मिल्कियत सम्झी पूरी सिंधी क़ौम आॾो आशाकार करायो। उन ई समूरी ख़ासियतुनि जो मालिक सिंध जी सूंह थर जे नंढड़े ॻोठ उन्नड़ आबाद में जादम आरीसर जे घर में 1949 ईस्वी में जनम वठंदड़ हो। आरीसर साहब प्राइमरी 5 दर्जन खां अॻिते तइलीम हासिल न करे सघियो। हू इल्मु हासिल करण लाइ वञी भिंडी जे मदरसे में दाख़िल थियो ऐं मौलवी अरबी जो इम्तिहान पास करे वञी मस्जिद में ख़तीब थियो। ही नंढपिण खां ई ज़हीन, होशियार ऐं सुलछणो हो, जंहिंखे मुताले जे शौक़ मौलवी मां महान इंसान बणाए छॾियो। अब्दुल वाहिद आरीसर साहब साईं जीएम सैयद जो हक़ीक़ी पोइलॻ थियो। पाण हर दौर जे ॾाढ जबर लालच ऐं आसाशनि खे थॾे सैयद जे फ़िकुर सां पंहिंजी समूरी ज़िंदगी जो ॻांढापो जोड़े छॾियो। संदसि वटि सादगी जी इंतिहा हुई, जो समूरी ज़िंदगी में दुनिया जूं सहूलियतूं हासिल करण बजाए पंहिंजी ग़ुर्बत खे ई औलियत ॾिनी। पाण क़ौमी तहरीक सां अधु सदी रहण खां पोइ बि हू उन ई जाइ ते बीठल नज़र आयो। आरीसर साहब हिक ई फ़लसफ़े ते बीह करे पंहिंजी ज़िंदगी जे किरदार खे अनमोल बणाए छॾियो। अॼुकल्ह जे दौर में जिते सियासत खे ग़लीज़ नालनि सां सुञातो वञे थो, उते टिड़ियल पखिड़ियल नेल कंवल जियां पंहिंजी सचाई ऐं ख़ूबसूरती जो सबूत ॾींदे सदाईं अकेलो रहिजी वियल इंसान त वरी कॾहिं जेल जे संगीन अज़ीज़नि हमेशह धरती जे हिन अरड़े पुट जो इस्तक़बाल कयो। आरीसर साहब साईं जीएम सैयद जो नज़रियाती पोइलॻ थियण सां गॾोगॾु संदसि अदबी वारिस बि थियो। संदसि जा जज़्बा अॼु बि जवाननि जे दिलनि में ज़िंदा आहिनि। हिन अकेले सर क़ौम परस्ती जो ॿिज छटे पूरी सिंधी क़ौम जे दिलनि खे सरसब्ज़ शादाब करे छॾियो। सिंध जे मारूड़नि ॾे अची उन जे दिलनि खे मोहे ऐं ज़हन सैराब करे विझंदी हुई। पाण हिकु इदारो हुयो जंहिं केतिरा ई ज़हन पैदा कया आहिनि। अॼु 11 अक्टूबर साईं जीएम सैयद जे फ़िकिर जानशीन साईं अब्दुल वाहिद आरीसर जे जनम ॾींहं जे मौक़े ते संदसि जे कयल जदोजहद ऐं पूरी सिंधी क़ौम खे क़ौमी सलाम पेश कजे थो।